हचा का पवई डिड फाड़ींदी आहे छा? अॻे मां अधु मौत मुई पई आहियां। आई झंडु त रखाइणो पवंदो ई न, ईअं त कमु कोन ठहंदो, तुंहिंजो ढिढ लहंदो ई कोन ईअं कमु न ठहंदो, रहंदो यार उड रहंदो, ईअं कमु न ठहंदो, रहंदो यार उड रहंदो। दाई दिल भर मर्ज़ी वारी आहे, बानी आहे धणिन बस, बीहारनि त बस, जे हूंगारनि त हली वञे। आई मां बि तुंहिंजी चङाई थी चवां पई, नंढी नेटनी आहे, पंहिंजो फिगर त ख़राबु न कर, पोइ ढिढ 4 साल पाण खां वॾो थो ॾेखारिजे। रखो आई जाथे उठ तरियो आहे उते पुछ बि तरी वेंदो, अहिड़ो ज़बरो जवान ॼणियो अथमि, बाक़ी रोही जो सूर त मूंखे कोन मारींदो। हिम्मत ज़ाइफ़ा मदद मुड़सा, हिम्मत मर्दा मदद ख़ुदा हूंदो आहे दिल भर दाई। हा आई बिला शक हूंदो, भला मूंखे कहिड़ी ख़बर त हिम्मत मर्दा बि हूंदो आहे, मां त दाई आहियां, असां त 12 महीना ज़ाइफ़नि सां कमु आहे न। कपड़े चादरें बेडशीट ले लो, कपड़े चादरें बेडशीट ले लो, लाला पेशावर से आया, लाला पेशावर से बेडशीट लाया, कपड़े लाया। लाला सुथरे कपड़े दिखाओ, ऊंचे ऊंचे। बाजी कपड़े का क्वालिटी नंबर 1 होगा, तुम बेफिक्र हो जाओ। पशीन, कोयटा, पेशावर में हमारा कपड़े का बड़ा डिमांड है। हम वैसे तो बाजार में लेते हैं, लेकिन मैंने सोचा कि लाले के कपड़े भी पहन के देखते हैं। बाजी बेफिक्र हो जाओ, एक बार तुम हमारा कपड़ा पहनेगा तुम बार बार पहनेगा। हाँ ये तो देखेंगे। बाजी ये इम्पोर्टेड माल है, ये देखो। इसके कितने लोगे इसके? बाजी आप कपड़ा पसंद कर लो, हिसाब किताब कर लेंगे, सुबह का टाइम है, आपको वापस नहीं करेंगे। ब्याह दिखाओ भला। ये देखो बाजी, गाजन, गंदावा, कोयटा, पशीन, ये बहुत चलता है कपड़ा। इसके कितने पैसे? आप पसंद कर लो, बहन हम रियायत कर देगा। चंगो ये खया है और ये खया है। बाजी दोनों का 2500 हो जाएगा फाइनल। क्यों लाला, हमने कभी कपड़े लिए ही नहीं है क्या? बाजी हमने आपको बिल्कुल मुनासिब रेट बताया है, देने वाला। 2500 में मैंने अपनी नोह के 10 जोड़े लिए थे, 10। लाला तुम तो हमको फुर रहा है। बाजी क्वालिटी का फ़र्क होता है, ऐसे तो मेरे पास भी 100 रुपये वाले जोड़े पड़े हैं, आप कहो तो मैं दिखाऊं, लेकिन आप अच्छे घर से दिखे इसलिए हम आपको अच्छे अच्छे ऊंचे ऊंचे कपड़े दिखाए। कूड़ उनाड़ मुआ, हम इतने गरीब हैं कि आटे में पानी मिला के पो खाते हैं, तू और हमको अमीर घराने का समझता है। बाजी ये लाओ, हम तुमको सस्ता वाला दिखाता है। सस्ता वाला जाके माने को दिखाओ, हमें इसमें रियायत करके दो। आप बताओ कितना दोगी फाइनल? 100 में दे दोगे? 100 में? क्या बात करता है बाजी, 2500 वाला 100 में? इधर लो, हमें कपड़े वापस करो, तुम्हें टाइम हमारा ज़ाया किया, तुम्हें लेना ही नहीं है, साफ साफ बात करो, हमको वापस करो कपड़े। लखो लानत न हो जाइनी दुकानदारी में, ग्राहक को बंदा समझाता है ना, तुम्हारी चे कपड़े लाओ, माणे खुश आ तो मांजो पुट तो दुकानदारी तो करे, पुटरे वाली कपड़े लाओ। लाला तुम जाके सामान का जो सौदा होता है ना वो सीख के आओ, अगले साल आना, बहुत कपड़े लूंगी मैं। चलो बाजी फाइनल 2000 दोगी? मैं 200 भी दे दूं तो बड़ी बात है, तू अरी 2000 दो। फाइनल बताओ कितना दोगी, लेने वाली बात करो बाजी। सिर्फ आपके लिए 150। नहीं बाजी, इतना तो अपना भी खरीद नहीं है। फिर कितना खरीदे? 1000 का खरीदे, हम तुमसे फ़ायदा नहीं ले रहा। 1000 दो, कपड़ा ले जाओ। चंगो 500 लो दोनों की। नहीं बाजी, ये तो आप ऊपर से हमको नुकसान में डाल रही हो। मर्जी थी लाला, भली ले जाओ। आखिरी क्या दोगी बाजी? 500 दोनों के फाइनल। 700 देगा फाइनल, सिर्फ आपके लिए। 500 लाला, 500, सावा नोट, सावा। चलो लाओ, सुबह का टाइम है, अल्लाह मालिक के। फिडड़ू जी माओ है पयो थी, छठी जो सामान छोकरे जी जो। छा वठी आयो वहाँ? रेवड़ियूं न कुल ॿियो छा? पताशा नांदाए छा? महांगा हा, मां वटि बि 2-3 हा, बसि इहो ई थियो आहे सामान, सॼो इहो आहे। खानदान ॿार हरारा कोन ॼमंदा आहिनि, पुट जी ख़ुशी त सुठी करे हा। पुट मुंहिंजी ग़रीबत खे सम्झी वेंदो, छड़ी तूं बसि कर। शुरू थी ते रेडे वांगे त बटण ई कमु नथो करे, बंदि थियण वारो। और मासूम त वीचारो नंढड़ो उथी तोखे चवंदो छा त अबा मुंहिंजी छठी ते पताशा बि वठी आ। ॿुध ॿुध छा थो चवे? तूं सम्झे थी त छा थो चए? पताशा थो चवे, गुलाम बेग खान।
चोटीह क़ौमुनि जो सरदार थियो आहे तूं असां कहाणी हे नी सम्झ में थी हे नी अकुल में थी तोखे धिकलाइनि पाण खे पता छा त ॻाल्हि कर बाक़ी मूंखे हर भुर न पिन आहे मां त तुंहिंजे पताशनि ते वेठी आहियां जीअं वणाई तीअं वञी करे बसि मुंहिंजी जिंदु छॾे बदतमीज कुत्ते की कमीज बंदर का पाजामा बिल्ली तेरी मौसी कुत्ता तेरा यार आम का अचार आजा मेरे यार हे कद में थी हे बुत में थी हे काठ में थी हे रंग में थी हे नस्ल में थी हे रग रीढ़ में थी हे बेख बुनियाद में थी अम्मा तुंहिंजो भूंडो असांजे मुंहं तो लहे ई नथो नाइट क्रीम हणी हणी असांजी बेख निकिरी वई आहे जेको रंग निकिरे थो तुंहिंजो भूंडो ड्राए थो छॾे असां ओड़े जो ओड़ा चङा कम कयो त मां छो भूंडा ॾियांव माण्हुनि जी औलाद उन्हनि जा नाला रोशन थी करे पई ऐं तव्हां बेनस्ला वतो मूंखे पुणाईंदा मां ई नस्ल जो नालो न वठेनि बुनियाद पुणेनि असां वारा सभु सुधरियल हा तो वारा नानाणनि वारी रग छिके विया आहिनि मां वारे कहोल ते वञणा त अहिड़ा हुजनि हा गुलांत जी सोट हुई न कीरी ॿिली ढेबरी त सफ़ा उन ते वई आहे बाक़ी चपू पीउ जी जिंदु आहे सफ़ा माई असांजा मुया न ॻाए पंहिंजो तो वारनि जी बि ख़बर आहे जेके सुधरियल हा शादी पिया करायूं अचूं त च धूल न वॼायो जो 4 साल अॻु अलाह ॾिनी मरी वई हुई असांजी शादी में ज़हर विधऊं हालांकि पाण जेका अलाह ॾिनी हुजे हा न त धूल दमन ते नचे हा वेठी भला ॾुख कंहिंखे न आयो हूंदो पंहिंजनि जे वञण जो एॾो ॾुख अथव त पोइ खाओ पीओ ई न तॾहिं त वेही ऐं रांभा टकियो छड़ी इंसानु आहे अन्न पाणी न खाईंदो त जीअरो रहंदो छा ॾुख बि ज़िंदगानी जो हिसो आहिनि पर ख़ुशी बि त ज़रूरत आहे न ज़िंदगीअ जी 4 साल फलाणो मरी वियो त ख़ुशी न कयो इहे कहिड़ा उबता सुबता रवाज आहिनि तव्हांजा चाची असांजा रवाज न कढो हथ थी ॿधाए घणो चिड़ी वेंदासीं पोइ तो वारो पुटु त 3 महीने पीउ जे मुंहं खां पोइ अछो वॻो पाए ऐं डेग ते पियो राग ॿुधे वॾे आवाज़ में मां वारे पुट जो ख़ैरु आहे माई उन जी तूं ॻण न कर तूं पंहिंजी ॻण कर सच चवंदे यारी भॼे त भॼे माण्हुनि जो मग़ज़ु डिप्रेशन में ख़राबु करे छॾियो अथव तो वारी भाॼाई थी मूंखे चवे 6 महीना पहिरियों तव्हांजो कज़ियो थियो आहे हाणे तव्हां शादी था करायो मूंखे बि आई जलाली अहिड़ी छंड पटी मांस जो वाॼ टकंदी वई मां तो छो 6 महीना पहिरियों माण्हू जेको आहे सो मरी वियो आहे त हाणे असां ख़ुशी न कयूं छो न कयूं ख़ुशी 6 महीना घटिया माण्हुनि खे डिप्रेशन ॾियण खां हाणे बि अञा न कयूं पोइ त वरी चुप करे वेही रही तव्हां खणी 3 ॾींहं तॾो खणी ऐं शादी करायो असांजी जिंदु छॾियो अलाह खे मञियो सम्झाए न पंहिंजे कहोल खे तव्हां वारी रन ईंदियूं त शादी में छड़ी पराई गिला कंदियूं सुस पुस कल्ह कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं मरण वारे खे त अलाह जन्नत में जाइ ॾियो त वीचारो मरी वियो उन खे त कोन थो मोटाए अचे सघिजे ॿियनि खे पोयनि खे हरूभरू छाकाणि दिमाग़ जो मरीज़ करे डिप्रेशन ॾेई छॾियूं चाची पंहिंजनि जूं तूं बि हामा न हण साल खां पोइ ज़ोर ते आयूं त संभरीस थरी ईअं आई ॼण को बुकी जो सॾु हुजे ने वरी जो वेठियूं त अखियूं मायुनि खे ॻोढ़ो ई न हुजे झलियो अहिड़ी लपाट वाया ऐं क़ुर ते जो कन मां सीसराट निकिरनी उज़र ते वञण जो मतिलबु हूंदो आहे त तव्हांजी हिन ॾुख जी घड़ी में असां तव्हां सां गॾु आहियूं पाण खे अकेलो न सम्झो कन वञूं रांभाट शुरू कयूं हाय घोड़ा तव्हांजो माण्हू मुयो हाय घोड़ा रांभाट कयूं हया ज़री कोन्हे क़ुर ते खुदा की कसम राजपूत खान हम पठान उल्टा सीधा बात सुनने का आदत नहीं हमको खुदा की कसम राजपूत खान हम पठान उल्टा सीधा बात सुनने का आदत नहीं हमको कट अब इहो अर्ज़लो कंदीसांव त पंहिंजी धीअरुनि खे पढ़ायो उन्हनि खे दादरी करायो जेको पियो करणु चाहिनि उहो करायो हाणे उहो दाइपनि वारो त कोन्हे न रहियो रवाजु मुंहिंजी दीद कोन थी पए त सकी जी जेको आहे सो क़िस्मत भली जो बची वई न त मां जहिड़ी कदाई कंहिंखे लॻी वई अणपढ़ियल त उनजो त खानो ख़राबु थी वञे रहंदो ॿार बि न बचेसि माई पाण बि न बचे पोइ इन जे करे औरतुनि खे पढ़ाईंदव त उहो पंहिंजो घर बि सुठो हलाईंदियूं ऐं जेको आहे ईअं माना डाकदिराणियुनि खां जेको कंदियूं न मायूं जेको डिलीवरी त पोइ उहे बचंदियूं बि सही हाणे भला टेक्नोलॉजी तरक़ी करे वई आहे हाणे उहो दाइन वारो दौरु थो रही आहे छोकिरियुनि खे पढ़ायो अलाह तव्हांखे हयाती ॾे ऐं ॿियो छोकिरियुनि खे बि पंहिंजे पुटनि वांगुरु ॾिसो हर भर उन्हनि खे घटि न सम्झो आहे भाउ